दोस्तों मुंहिंजी जेका वीडियो हुई कारोबार जे हवाले सां सिंध वासियुनि खे इहो चयो पिए त पंहिंजो कारोबार कयो, नौकरियुनि जे कॾ ऐं वॾेरनि जे कॾ ख्वार थियण खां बचो। त उन में कमेंट्स में ऐं व्हाट्सअप ते ॿियनि दोस्तनि बि काफ़ी राब्तो कयो ऐं अक्सर दोस्तनि जो हिकिड़ो ई सुवालु हो त कारोबार छाजो कजे ऐं पैसा किथां अचनि। हिकिड़े अक्सर दोस्तनि जी माना इहा ग़लतफ़हमी आहे ज़हन में त कारोबार मतिलबु त को लखे रुपया हुजनि, वॾा के दुकान खोलिजनि, उन में वरी गोदाम हुजनि, पोइ त तॾहिं थींदो। पर मां क्लियर करणु थो चाहियां दोस्तो त हिकिड़ी टॉफ़ी जो हिकिड़ो जेको पैकेट आहे या पेन जी डॿी, उहा वठी तव्हां विकिरो कयो त बि इहो कारोबार आहे। ऐं अक्सर दोस्त इहो था चवनि बसि सीड़प किथां अचे, सरमायो किथां अचे। ऐं सवें दोस्त अहिड़ा मिलनि था पिया जेके चवनि था त बाबा बेरोज़गार वेठा आहियूं, पैसा किथां अचनि कारोबार लाइ। माइटनि वटि बि कोन्हे, कमु आहे कोन, खाइण लाइ बि कोन्हे, कारोबार लाइ किथां अचनि। सो उन्हनि खां इहो सुवालु आहे त जेकॾहिं उहे बीमार थियनि ऐं 1000 रुपए जी दवा जी ज़रूरत उन्हनि खे हुजे त पटे सटे ज़रूरु कंदा। ज़ाहिर आहे 1000 रुपयो त हाणे हर दोस्त करे सघे थो, पर मां त उनखां बि घटि पैसनि जा खोड़ सारा कारोबार तव्हांखे ॿुधायां थो। मिसाल तौरु पेन, इन जो हिकिड़ो पैकेट आहे, उहो तव्हांखे नॉर्मली 10 रुपया में पेन मिली वेंदो ऐं उनजो पैकेट वधि में वधि ईअं सम्झो त 2-250 जो आहे। तव्हां 2 पैकेट वठो पेन जा ऐं उहे खपाए पंहिंजो कारोबार शुरू कयो। अच्छा, ख़ुशबू अक्सर माण्हू हणंदा आहिनि पर कोई सिड़जी न वेंदो आहे, को बाय द वे अची वियो, को ख़ुशबू वारो त हुन खां वठी छॾींदा आहिनि। खोड़ सारा माण्हू शौक़ीन आहिनि ऐं ख़ुशबू त ज़ाहिर आहे कंहिंखे न खपे, पर उहा सस्ती बि हुजे त केरु न वठंदो। ऐं उन लाइ को वॾो मुश्किल कोन्हे। शहर मां कंहिं बि ख़ुशबू वारे खां को सुठी ख़ुशबू जो खोड़ सारा खुलियल जेके आहिनि उहे मिली वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़ुशबू मिलंदा आहिनि। उन्हनि खां वटि वॾी हिकिड़ी शीशी वठी 500 जो या 1000 जी, ऐं उन में काफ़ी कुझु हूंदो आहे। उनखां ई वरी नंढियूं शीशियूं वठी करे ख़ाली उन में उनखां फिल कराइजे। ऐं उहा हिकिड़ी शीशी बि जेकॾहिं मिसाल तौरु तव्हां 500 वारी मां 20 शीशियूं ठाहे ऐं 100 रुपए में खपायो, शाम ताईं तव्हां घटि में घटि 40-50 शीशियूं आराम सां खपाईंदव। मतिलबु 1000 खां मथे उहा ॾियारी ठही वेंदी। ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि, नंढियूं नंढियूं ज़रूरत जूं, आम माण्हू जी ज़रूरत जूं शयूं जेके तव्हां 400-500 में मार्केट में मिली वेंदी, उहो खपाए सघो था पिया। लोड शेडिंग इलाही आहे त नंढियूं जेके लाइटियूं मिलंदियूं आहिनि चार्जिंग वारियूं, रिचार्जेबल, उहे लाइटियूं वठी करे खपायो। उहो तव्हांखे नॉर्मली 200 में मिली वेंदी, 250 में, और 300-400 में आराम सां खपी वेंदी। सोलर बल्ब आहिनि, इवन एतिरे ताईं त खोड़ सारनि जाइनि ते मूं रेडी वारनि खे चांवर खपाईंदे ॾिठो। कंहिं दुकान वारे खां चांवर वरितऊं, रेडी ते रखियऊं, खपाइण शुरू कयूं। ॻुड़ वरितऊं मार्केट मां ऐं हिकिड़ो कटो वरितऊं 2-3 हज़ारनि जो आहे, उहो खपाइण शुरू कयूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे, हैरान थींदो तव्हां ॿुधी करे त जेको मूंगफलियुनि वारो आहे, मूंगफलियुनि वारो घटि में घटि, को चंडो मूंगफलियुनि वारो हुजे, कंहिंखां पुछी ॾिसो त घटि में घटि बि 2000 रुपया कमाईंदो आहे। मूंगफलियुनि जो टाइम छा आहे, खोड़ त अहिड़ा पोरे त आहिनि जेके सॼो ॾींहुं पंहिंजो ॿियो कमुकारु कंदा आहिनि, शाम जे टाइम मूंगफलियूं कढंदा आहिनि। 5-6 खां पोइ, हाणे जीअं मूंगफलियुनि जी मुंद आहे, 5-6 खां पोइ तव्हां रेडी कढो, राति जो 10-12 ताईं आराम सां तव्हांजा 2-2.5 हज़ार रुपया आराम सां थी वेंदा। छो त मूंगफलियुनि जी जेतिरी सेल थिए अधु अधु बचति हूंदी आहे। ईअं सभई आइटम अहिड़ा नंढड़ा घर जे इस्तेमाल जा, चांहि जी छाणी थी वई, को थर्मास थियो, कोप थी विया, ऐं मतिलबु घणो कुझु आहे जेके माण्हू खणी करे आराम सां सेल करे सघे थो ऐं उन मां सुठी ॾियारी ठाहे सघे थो। ऐं ईअं ई आहिस्ते आहिस्ते जंहिं कम में आहे उन में आहिस्ते आहिस्ते पंहिंजो वधी सघे थो, कारोबार करे सघे थो। माना 1000 खां बि कारोबार शुरू थींदो आहे। भला तव्हां इहो पठाण ॾिठा आहिनि, हाणे जीअं सियारे जी मुंद अचे थी, तव्हांखे हर इलाइक़े में सिंध जे कुंड कुड़च में इहे पठाण मिलंदा। उन्हनि खे मज़ूरी कंदे ॾिठो अथव कॾहिं? कंहिंजे दर ते विया आहिनि नौकिरी जे लाइ? ॿियो कुझु न आहे त चांहि काढ़े करे केटली में ई, थर्मास में ई कड़क चांहि या साई पती विझी करे या 10 रुपए जी पती, उन में 20-20 कोप, 30-30 कोप खपाईंदा आहिनि। हिकिड़ो लीमो साणा 2 फुड़ा लीमे जा विधा 20-20 रुपया कप हलाईंदा आहिनि। ऐं कंहिं बि शहर में, कंहिं बि मार्केट में, बाज़ार में दुकान वारनि खे पिया विकिरो कंदा आहिनि। दुकानदार बि थकियल हूंदा, बसि ठीकु आहे 20 में कप मिली वियो, फ्रेश थी वियो, ऐं वठंदा आहिनि माण्हू। इहे मतिलबु पुराणा कपिड़ा खणी खपाईंदा आहिनि। सियारो आहे जीअं जैकेटूं खणी वठी करे उहे खपाईंदा आहिनि। ऐं हिन में कुल घणा लख न खपनि, तव्हां पंहिंजी लोकल मार्केट मां ई, पंहिंजे शहर जे मार्केट मां ई इहे पुराणियूं जूता, इहो स्वेटर, जैकेट वग़ैरह खणी उते जो उते खपाए सघो था पिया। ऐं ईअं सभई हज़ारें आइटम आहिनि जेके तव्हां इवन ॿारनि जूं टॉफ़ियूं वग़ैरह, इहे सभु इहे जीअं पठाण कंदा आहिनि,
ये बादाम पिस्ता इहो तव्हां छा था सम्झो त इहो हुतां खणी ईंदा आहिनि, इहो हितां लोकल मार्केट खां वठी करे हिते ई खपाईंदा आहिनि। सो जेकॾहिं कारोबार करिणो आहे, होटल ते नाहे विहणो, घर वारनि जी सपोर्ट करणी आहे, घर वारनि ते ॿाहिरि नाहे भॼणो, त पोइ इहो बहानो न हलंदो। इवन तव्हां ॾिसो न, पंहिंजे घर में सिर्फ़ु वेही करे ॾिसो त तव्हांजे घर में कहिड़ी शइ ज़रूरत जी आहे। तव्हां कोई बि घर जेको थांव खणी खपाए सघो था पिया। तव्हांजी मोटरसाइकिल आहे त उन में ॾिसो कहिड़ा कहिड़ा आइटम आहिनि, तव्हां कवर खपाए सघो था पिया, ऐं खोड़ ज़रूरत जूं शयूं आहिनि। तव्हां कापियूं, पेनूं, टाफियूं, नंढियूं नंढियूं शयूं जेके तव्हां मार्केट मां वञी करे 500-800 रुपया ख़र्च करे वठी सघो था, त उन मां बि तव्हांजी सुठी ॾियारी ठही वेंदी ऐं कारोबार जी हिकिड़ी शुरूआति थी। जेके नियत आहे, हिमत आहे, न त पोइ ॿियो हल इहो आहे त पोइ वञी करे वॾेरनि जे ई दर ते धिका खाइजनि।